हुकूमत के तहरीक लबैक तां पाबंदी हटाइण में मुश्किलात, 14 वज़ीरनि जूं सयूं दरकार। मुल्क में डेंगी जा केस वधण लगा, पेशावर में डेंगी बेकाबू थियण लगी, जॾहिं त ॿियनि इलाइक़नि में पुण मच्छरनि जी यलगार, इंतजामिया ख़ामोश, को बि तहरुक न वरितो। बासर वडेरनि पारां बेगुनाह क़त्ल कयल नाज़िम जोखियो जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ कोटड़ी में एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाजी मुज़ाहिरो कंदे कॉमपर्स जमायत जे अॻवाननि सूमर जमाली, बादल खान नूहानी, ज़ुल्फ़कार मक्सी ऐं ॿियनि जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। गुंडागर्दी बंद कयो, साफ़ इनके धमकियूं ॾियण बंद कयो, साफ़ इनसां गुंडागर्दी बंद कयो, शहर में फुरूं चोरियूं बंद कयो। मीरपुर बठोरो में बदमनीय समाजी बुराइनि ख़िलाफ़ लिखण ते पुलिस पारां सहाफ़ियुनि खे धमकियुनि ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदे सूफ़ी शाह इनाज शहीद प्रेस क्लब जे सदर मुख़्तियार ज़ोहर ऐं ॿियनि मुतालबो कयो त धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे ऐं हुननि अहिड़े क़िस्म जे धमकियुनि जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई। फी मज़ूर के 100 रुपया हुनजी असां ॾियारी वधाईंदासीं, पर असां इहो बि जेको ज़माना चऊं था सभिनी खे जेके बोह जा कारोबारी आहिनि, बोहनि जा सेठियूं आहिनि जेके स्टॉक कनि था या बोह लहिराइनि था या काफ़ी राज़ा आहिनि या उन्हनि सां गॾु मज़ूर आहिनि, त इन्हनि सभिनी में हुननि जी तारीख़ में इज़ाफ़ो हुजणु खपे। भान सईदाबाद में होटल मालकान पारां गॾिजाणी खाधे पीते जे शयुनि जे क़ीमतुनि में इज़ाफ़े बाद होटल मालकान मानी, भाॼियुनि ऐं चांहि जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे छॾियो ऐं हाणे भान सईदाबाद में चांहि जो फी कप 40 रुपयनि जी बुलंद तरीन क़ीमत में मिली सघंदो। सांगड़ शहर में महांगाई जो उरूज, गरीबन जो ज़वाल शुरू। आम वाहपे जे शयुनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं, गरीब ज़मीन ते बेयारो मददगार। हुकूमत वक़्तु गरीब माण्हुनि खां पेट भरे मानी खाइण जो हक़ बि खसे वरितो। सांगड़ शहर में कारोबार में सख़्त तरीन मंदी जो रुझान जारी।